बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ुबिल्लाहिस्समीउल अलीम मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व आलिहि तय्यबीन ताहिरीन। अम्मा बाद फ़क़द क़ालल्लाहुल हकीम फ़िल क़ुरआनिल करीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहर रसूलु बल्लिग़ मा उन्ज़िला इलैका मिन रब्बिक व इन लम तफ़अल फ़मा बल्लग़्ता रिसालतह। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुमिन किराम, क़दीर शनासी के हवाले से ॿी नशस्त जी ख़िदमत में खणी हाज़िर थिया हूँ। अॼु जेका मौज़ू ते गुफ्तगू करणु चाहियूं था, जंहिं ग़दीर जे पहलू ते गुफ्तगू करणु चाहियूं था, उहो आहे हदीस ग़दीर जी सनद। लेकिन उनखां पहिरियां दास्तान ग़दीर ॾांहुं मुख़्तसर इशारो ज़रूरी आहे कि कयो वञे। हिजरत जे 10 साल रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान करायो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज ते वञी रहिया आहिनि ऐं इहो मुसलमान जे दरमियान ऐलान करायो वियो त जेको चाहे थो रसूलुल्लाह सां गॾु हज करणु, उहो मदीने अची सघे थो। इहो ऐलान ॿुधी केतिरा ई मुसलमान मदीने में अची गॾु थिया ताकी इहा सआदत हासिल करे सघनि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज अदा कयो। उनखां बाद में हज खां वापसी ते वादी जुहफ़ा जे क़रीब ग़दीर ख़ुम जे मक़ाम ते जिब्राईल अमीन इहा आयत शरीफ़ा खणी नाज़िल थियो, जंहिंजी तिलावत असां इब्तिदाई गुफ्तगू में कई त या अय्युहर रसूल बल्लिग़ मा उन्ज़िला इलैका मिन रब्बिक। ए रसूल, उहो पैगाम पहुचाए छॾ जेको तुंहिंजे रब जे तरफ़ां तो ते नाज़िल कयो वियो आहे। व इन लम तफ़अल, अगरि इहो कमु अंजाम न ॾिनई ऐं पैगाम न पहुचाई हिते, फ़मा बल्लग़्ता रिसालतह, तो को रिसालत जो ॼण त को कमु ई अंजाम न ॾिनो आहे। मालूम थियो को एॾो त अहम पैगाम आहे अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां जेको हुकुम थो थिए रसूलुल्लाह खे पहुचाइण जो। अगरि इहो पैगाम न पहुतो त न नमाज़, न रोज़ो, न हज, न ज़कात, न जिहाद, न इस्लाम जा ॿिया हकाम, सभई इहे जेके मौक़ूफ़ आहिनि ऐं इन्हनि सभिनी जो दारोमदार इन अहम पैगाम ते आहे। सॼे दीन इस्लाम जो दारोमदार इन पैगाम ते आहे। अगरि इहो पहुची वियो त यानी दीन जो हक़ अदा थी वियो, पैगाम दीन जो पहुची वियो। अगरि इहो पैगाम नथो पहुचे जो मतिलबु आहे दीन इस्लाम जी तबलीग ई न थी आहे। एॾो अहम पैगाम मालूम थियो। ऐं उहो अहम पैगाम हुयो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़ारनि जे मजमे में, अहल सुन्नत जे मनाबे में ऐं कुतुब में घटि खां घटि 3000 जी तादाद बि अचे थी। उनखां अलावा बाज़ जो चवणु आहे 90,000 ऐं उनखां अलावा 1,20,000, 1,14,000, 1,24,000 वग़ैरह वग़ैरह, कुझु घटि या कुझु वधीक तादाद मुख़्तलिफ़ किताबनि में ऐं मुर्रख़ीन लिखियो आहे। एतिरी तादाद में यानी हज़ारनि जी तादाद में हाजी हुया जिन जे मजमे में रसूल अकरम अली इब्न अबी तालिब जी विलायत जो ऐलान कयो। मन कुंतु मौलाहु फ़हाज़ा अली मौलाहु खे चई करे त जंहिंजो मां मौला आहियां, सरपरस्त ऐं हाकिम आहियां, अॼु खां पोइ उन जो हाकिम, मौला ऐं सरपरस्त अली इब्न अबी तालिब आहिनि। जॾहिं इहो वाक़ियो थी थो वञे, अॼु जॾहिं केतिरा साल गुज़रण खां पोइ मुसलमाननि जे दरमियान इहा गुफ्तगू कई थी वञे त रसूल अकरम पाण खां पोइ बाद में पंहिंजो जानशीन मुअय्यन करे विया हुआ ऐं ख़ुसूसन हदीस ग़दीर इन जो वॾे खां वॾो सबूत आहे त रसूल अकरम ग़दीर ख़ुम जे मक़ाम ते पंहिंजो वली, जानशीन, ख़लीफ़ो मुअय्यन करे विया। सभ खां पहिरीं मुखालिफ़ीन इन ते एतिराज़ करणु शुरू कनि था त इहा हदीस जेका आहे इहा हदीस ज़ईफ़ आहे या इन जी सनद सही न आहे या इहा हदीस सही न आहे। उन ते एतिराज़ कयो थो वञे ताकी ख़ुदि सनद ते ई एतिराज़ कयो वञे। जॾहिं सनद ई साबित न थींदी त चवंदासीं इहा सॼी हदीस साबित ई कोन्हे ऐं इहो वाक़ियो पेश आयो ई कोन्हे, न ई रसूलुल्लाह जानशीन बणायो अली इब्न अबी तालिब खे। लेकिन अंदाज़ो करे सघो था त लखनि जी तादाद में, अगरि असां अंदाज़ो मसलन चऊं 1 लख हुया हाजी ऐं उन्हनि जे मजमे में रसूल अकरम इहो ऐलान कयो त उनजो मतिलबु आहे अगरि इहे वापसि वञी अगरि घटि में घटि पंहिंजे इलाइक़नि में 4 या 5 ॼणनि खे इहा रसूलुल्लाह जी हदीस ॿुधाइनि त 5 लख रावी हुजणु घुरिजनि इन हदीस जा। लेकिन तंहिं हूंदे बि मुहक़क़ीन, उलमाए शिया मुख़्तलिफ़ तहक़ीक़ कई इन मौज़ू ते ऐं मुख़्तलिफ़ किताब लिखिया विया। मसलन उन मां हिकु अहम किताब आहे अल ग़दीर, अल्लामा अमीनी लिखियो आहे, जेको 11 जिल्द ते मुश्तमिल आहे, जिन में अल्लामा अमीनी पैगम्बर अकरम जा 110 सहाबी जेके आहिनि उन्हनि जा नाला ज़िक्र कया आहिनि त इन्हनि हदीस ग़दीर खे नक़ल कयो आहे। 84 ताबाइन जेके आहिनि उन्हनि जे नालनि खे ज़िक्र कयो आहे। 360 उलमा जेके आहिनि अहले सुन्नत जा
उन्हनि खे ज़िक्र कयो आहे त इन्हनि हदीस गदीर खे ज़िक्र कयो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त हदीस गदीर जी सनद ते एतिराज़ नथो करे सघिजे। हदीस गदीर मुतवातिर हदीस आहे ऐं जेका हदीस मुतवातिर हूंदी आहे उनजे सनद ते एतिराज़ नथो करे सघिजे। त तवातुर यानी यकीनी वारी कैफ़ियत आहे, उनखां बाद में गुंजाइश नथी बचे त सनद ते बहस करे सघिजे। लेकिन तंहिंजे बावजूद बि असां हुज्जत इतमाम हुज्जत तौरु कुझु उलमा अहले सुन्नत जा नाला खणूं था जिन्हनि हदीस गदीर जे मुतवातिर हुजण जो एतराफ़ कयो आहे ऐं तस्लीम कयो आहे त हदीस गदीर मुतवातिर हदीस आहे। असां चंद नाला खणूं था, ड्रगी लिस्ट आहे उन उलमा कराम जी, दामन वक़्त में एतिरी गुंजाइश न आहे त सभिनी खे ज़िक्र करे सघिजे। चंद नाला असां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयूं था। मसलन जलालुद्दीन सुयूती पंहिंजे किताब अल फ़वाइदुल मुतकासिरा फ़िल अख़बारिल मुतवातिरा, जेका मुतवातिर अख़बार जे मौज़ू ते लिखी वई आहे, उन में साईं जलालुद्दीन सुयूती एतराफ़ कयो आहे त हदीस गदीर मुतवातिर हदीस आहे। उनखां अलावा अल्लामा मुनावी अत-तयसीर फ़ी शरह जामि सग़ीर जी जिल्द नंबर 3 सफ़ा नंबर 242 में, अल्लामा अज़ीज़ी शरह जामि सग़ीर जी जिल्द नंबर 3 सफ़ो 360 में, मुल्ला अली कारी अल मिरकात फ़ी शरहिल मिशकात जी जिल्द नंबर 5 सफ़ा नंबर 568 ते, इब्न कसीर दिमश्क़ी अल बिदाया व निहाया में, ऐं ज़हबी पंहिंजी किताब तुरुक़ हदीस मन कुंतु मौला, जंहिंमें मन कुंतु मौला वारी हदीस जा तुरुक़ मुख़्तलिफ़ असनाद बयानु कनि, उहे ज़हबी उते ज़िक्र कया आहिनि। उन जा तुरुक़ इन सभिनी हदीस गदीर खे मुतवातिर हदीस करार ॾिनो आहे। अॻी निशित में इंशाअल्लाह असां इन ते बहस कंदासीं त हदीस गदीर अगर बिलफ़र्ज़ मञूं त मुतवातिर न आहे, अगरचे मुतवातिर आहे लेकिन मुतवातिर बिलफ़र्ज़ मञूं त मुतवातिर न आहे, त छा उनखां अलावा सनद उनजी सही आहे? अगर तवातुर जे हद ताईं न पहुतल आहे, छा सनद सही रखे थी हदीस गदीर या सनद उनजी ज़ईफ़ आहे? इहा इंशाअल्लाह अॻी निशित में असां अर्ज़ु कंदासीं। त असां इजाज़त चाहियूं था। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।